कोहिस्तान में बासर गुलाम नबी पालारी ऐं तपेदार फिरोज ॾांहुं जालसाज़ी जा समूरा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। हिक ई ज़मीन जो खातो जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे बिल्डरनि खे ॿ भेरा विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। इन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि लैंड माफिया अॻवान गुलाम नबी पालारी जालसाज़ी जे मास्टरमाइंड तपेदार फिरोज ॾांहुं सां मिली देह बबरबंद में पालारी बिरादरी जे माण्हुनि जे अबनि ॾाॾनि जी मोरूसी 124 एकड़ 15 गुंठा ज़मीन ते जाली दस्तावेज़नि ज़रिए खातो काठौड़ वासी अब्दुल सत्तार वल्द अलीमराज सोलंकी नाले ते रखी उन जे मुख्तियारकार थाणो बुला खान खां 26 जून 2018 ते NOC वठी उहा करोड़नि रुपयनि में बिल्डर खे विकिरो कई। लैंड माफिया अॻवान गुलाम नबी पालारी ऐं जालसाज़ी जे मास्टरमाइंड तपेदार फिरोज ॾांहुं साॻी ज़मीन जी अब्दुल सत्तार वल्द अलीमराज सोलंकी जे नाले 18 अक्टूबर 2018 ते मुख्तियारकार थाणो बुला खान खां NOC वठी इहा हिक ॿिए बिल्डर खे करोड़नि रुपयनि में विकिरो करे मक़ामी माण्हुनि सां गॾु बिल्डर सां बि फ्रॉड कयो। इन समूरे फ्रॉड में सब रजिस्ट्रार कोटणी पिणु शामिल आहे। मिलियल दस्तावेज़ी सबूतनि मूजिबि तपेदार फिरोज ॾांहुं 124 एकड़ 15 गुंठा ज़मीन जी दाख़िला 1990 जे कूड़े दस्तावेज़ ते सब रजिस्ट्रार वटि दाख़िला रखाई, जॾहिं त इन ज़मीन जो दादू तोड़े माइक्रो में को बि रिकॉर्ड मौजूदु न आहे। इन सिलसिले में राब्तो करण ते अब्दुल सत्तार माशी ॿुधायो त संदन ख़ानदान जी किथे बि का ज़मीन न आहे। मुंहिंजे नाले ते बासर गुलाम नबी पालारी ऐं तपेदार फिरोज ॾांहुं पालारे बिरादरी ऐं बिल्डरनि सां जालसाज़ी ठगी ऐं फ्रॉड कयो आहे, जंहिंजो नोटिस वरितो वञे।